मामा जुम्मन दरबदर के असां जॾहिं भी याद कंदासीं त असांजे ज़हन ते ही लफ़्ज़ तरी ईंदा त वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो, वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो, ख़त्म ऊंदा थी वेंदी चिटी चांडराण में मिलबो। दोस्तों, अक्टूबर महीनो मामा जुम्मन दरबदर जी जुदाई जो महीनो आहे। गुज़िरियल साल अक्टूबर महीने में 2022 में सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो इंतहाई अहम किरदारु मामा जुम्मन दरबदर जिस्मानी तौर असां खां हमेशह जे लाइ अलविदा करे वियो। जुम्मन दरबदर जी ज़िंदगी ते अगरि मुख़्तसिर तौर नज़र विझंदासीं त जुम्मन दरबदर ज़ात जे तौर पाण सांद हुयो। हू उमरकोट में 1944 में पैदा थियो। 12 मई ते हिन जनम वरितो। जुम्मन दरबदर शाइर हुजण सां गॾोगॾु फ़नकार, ड्रामा आर्टिस्ट ऐं ड्रामा नवेस पिणु हुयो। हिन जा सुखनि वारी सेज, चंड लॻे थो लोलो ऐं जाबिर वॾेरो समेत केतिरा ई मशहूरु ड्रामा जेके अदाकारीअ हेठि अची चुका ऐं काफ़ी शोहरत माणे चुका। मामा जुम्मन दरबदर जी शाइरी खे सादिक फ़क़ीर, शफ़ी फ़क़ीर ऐं सरमद सिंधी समेत केतिरनि ई वॾनि ऐं नाले वारनि फ़नकारनि ॻायो आहे। मारवई नाले हिकिड़ी तंज़ीम हुई जंहिंजे पारां मामो जुम्मन दरबदर दिल्ली जी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में हिकु फ़नकार जे तौर मशहूरु थियो ऐं हुते उनजो इहो ख़ासि कारनामो हुयो त हुन जेको हुते कलाम ॻायो उहो आकाशवाणी जेको इंडिया जो हिकिड़ो रेडियो चैनल आहे उन तां वक़्तु ब वक़्तु नशर थींदो रहियो, जेको अॼु ताईं बि नशर थींदो रहे थो। जुम्मन दरबदर शाइरीअ सां गॾु अदबी, समाजी ऐं फलाही कमनि में बि हिसो वठंदो रहियो। अक्टूबर 2022 ते दिलि जे दौरे पवण सबबि जुम्मन दरबदर यानी मामा जुम्मन दरबदर असां खां हमेशह जे लाइ अलविदा करे वियो। पर हुन जी सोच, हुन जा ख़्यालात ऐं सिंध जे लाइ हुन जूं जेके बि कोशिशूं, ख़िदमतूं आहिनि उहे हमेशह तारीख़ जे वर्खनि में ज़िंदा रहंदियूं ऐं असां सां गॾु हूंदियूं। दोस्तरो, इन तरह जूं वधीक इंफॉर्मेशन ते ऐं तारीख़ ते मबनी वीडियोज़ जे लाइ असांखे सब्सक्राइब कयो ऐं असांजे पेज खे फॉलो कयो ऐं वीडियो खे ज़रूरु शेयर कयो।